जी बिल्कुल, कराची प्रेस क्लब ॿाहिरां सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां आयल IBA जेका टेस्ट हुई तालीम खाते 2021 में JST ऐं PST उम्मीदवारनि खां वरिती हुई, जिन में 33 खां 39 जेके मार्कूं हासिलु कंदड़ जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि कराची प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो आहे। अचो त उन्हनि सां हीअ जेका ॻाल्हि ॿोल कंदासीं। IBA में असां जेका 2021 में टेस्ट ॾिनी पॉलिसी मुताबिक़ पोइ हार्ड एरिया हिकिड़ो हिननि पंहिंजे डिक्लेयर कयो। अधु सिंध जेके पंहिंजे मिनिस्टरनि जा इलाइक़ा आहिनि उन्हनि खे 33 ते ऑर्डर ॾिनो वियो आहे। अधु सिंध खे हिननि पास कयो, अधु सिंध वारनि खे नज़रअंदाज कयो आहे। त सिंध हिकु आहे, ॿिटी पॉलिसी जो निज़ाम छो आहे? इहो ई असां एहतजाज कंदे ऐं सरापा एहतजाज पूरे सिंध खां तक़रीबन 1 साल थियण वारो आहे। 2 महीना असां पहिरीं बि कैंप हलाए चुका आहियूं, 4 दफ़ा रेड ज़ोन में विया हलिया आहियूं, पोइ बि असां सां ॻाल्हि करण जे लाइ केरु तयारु कोन हुजे ऐं सेक्रेटरी रुगो मनमानी रुगो पंहिंजी कई वेठो आहे। महिरबानी करे असांजा जाइज़ मसइला जेके हल कया वञनि। जी तव्हां इन उम्मीदवार जो ॻाल्हियूं ॿुधियोसीं, हुनजो चवणु आहे त पूरी सिंध खे जेको आहे उहा हार्ड एरिया करार ॾिनो वञे ऐं जेका ॿिटी पॉलिसी आहे सिंध में उहा ख़तमु कई वञे। हिननि जो चवणु आहे त जेकॾहिं हीअ असांजा 33 खां 39 जेके मार्कूं हासिलु कंदड़ ऐं जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि खे रोज़गार न ॾिनो वियो त उहो जेको आहे CM हाउस तरफ़ मार्च कंदा ऐं पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराईंदा ऐं उन्हनि जो जेको एहतजाज आहे उहो हिन वक़्त ताईं जारी आहे। जी।